अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। दादू शहर जे नूरानी चौक ते हथियार बंदन सोटरनि जे दुकान ते छिती फायरिंग, 2 सगा भाइर गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी। ॻणती जोगी हालत में नवाबशाह रेफर इलाइक़े में 10 कॉ। वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। SHO ए सेक्शन दादू शहर जे नूरानी चौक ते किरियान जे दुकान ते हथियारबंदनि फायरिंग करे 2 सगन भाइरनि नौजवान इम्तियाज़ ऐं नौजवान आसिम पुट लाल बख्श ब्रह्माणी खे मरगणी करे फरार थी विया। वाक़े बाद ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल एमरजेंसी वार्ड में दाख़िल कयो वियो, जिते ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुअण सबबि करे नवाबशाह रेफर कयो वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो। वधीक जांच जारी आहे। आख़िरी इतला ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं न ई का गिरफ़्तारी अमल में आई आहे।